नासरीन नाम ख़बर खां मांखे आगाही ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुसलसल कोशिशुनि जी कामयाबी थी आहे। सीसीआई चोलिस्तान ऐं चौबारा केनाल मनसूबा ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इजलास में चोलिस्तान केनाल लाइ 24 जनवरी 2024 ते जारी कयल एनओसी बि रद्द कई वई आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे आगाही ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुसलसल कोशिशुनि जी कामयाबी थी आहे। सीसीआई चोलिस्तान ऐं चौबारा केनाल मनसूबा ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। एक भेरो ॿीहर नासरीन नाम ख़बर खां मांखे आगाही ॾियूं था। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुसलसल कोशिशुनि जी कामयाबी थी आहे। सीसीआई चोलिस्तान ऐं चौबारा केनाल मनसूबा ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते गॾु आहे PPMPA सुहेल अनवर छाल। अस्सलाम वालेकुम सुहेल अनवर छाल साहब, तव्हां छा चवंदो? वालेकुम अस्सलाम जी। सर तव्हां छा चवंदो? चोलिस्तान चौबारा केनाल मनसूबनि जी NOC रद्द कई वई आहे। वालेकुम सलाम जी। मां तव्हांखे इहो ॿुधायां त कोशिश ऐं महिनत ऐं अनथक कोशिशूं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जूं, मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब प्रेसिडेंट पाकिस्तान सिंध, जाम खान शोरेज जी साहब जी ऐं सिंध जे अवाम जे साथ सां अॼु असां सभु इहा ख़ुशख़बरी ॿुधी चुका आहियूं त CCI में इहो जेको केनाल मनसूबो इहो हमेशह जे लाइ दफ़न थी चुको आहे। ऐं अॼु सिंध जेको आहे, सॼी सिंध जी अवाम जेका आहे उन में ख़ुशी जी लहर आहे। ऐं इन सिंध जे अवाम इहो साबित कयो त कोई बि केनाल दरिया ते नामंज़ूर ऐं कोई बि सिंध जे हक़नि जे लाइ कोई बि उन्हनि को सिंध जा हक़ कोई बि उन्हनि को खसे नथो सघे। वॾी महिरबानी सुहेल अनवर छाल साहब।